असुल वॾी कथा महालक्ष्मीअ जी। उज्जैन शहर में एक न्यायकारी ऐं धर्मात्मा राजा थी गुज़रियो आहे जंहिंजो नालो मांगलिक हो। हिन जे राज में शींहं ऐं बकरी गॾु चरंदा हुआ। प्रजा हिन मां ॾाढी ख़ुशि थी हुई। हिक ॾींहुं राजा शिकार कंदे कंदे वञी जंगल में निकितो। उते ॾिठाई त गोपियूं महालक्ष्मी जी पूॼा करे रहियूं हुयूं। पूॼा पूरी थी त हिक गोपी अची राजा खे सॻड़ो ॾिनो ऐं विर्त जी विधि ॿुधाई। जा हेठे रीत हुई, बड़े महीने जी साई अठी तिथ ते महालक्ष्मी जो व्रत रखी पूॼा कजे। हैड रंग जी कच्ची सुट जूं 16 तंदूं वटे 16 गंढूं ॾेई करे सॻड़ो ॿरजे। वरी ऊंधाईअ में अठी तिथ ते व्रत रखी करे इहो सॻड़ो छोड़जे त महालक्ष्मी माता प्रसन्न थींदी आहे। राजा सॻड़ो वठी आणे पंहिंजी स्त्री चंद्रावंतीअ खे ॾिनो ऐं उन जी महिमा ॿुधाए पाण दरबार में हलियो वियो। पुठियां संदसि स्त्रीअ अभिमान विचां इहो सॻड़ो खणी फिटो कयो, जंहिं करे हिन खे घणो दुख भोगणो पियो। हिक दफ़े जी ॻाल्हि आहे त राजा ऐं राणी जी प्रभात वेले उथिया त दरीअ खां राजा जी नज़र हिक परियां खां ईंदड़ इंसान ते पई। पक करण लाइ हिन राणीअ खां पुछियो, पर राणीअ चयो त परियां हरण अची रहियो आहे। उन में हे ॿई पाण में विड़ी पिया। आखिर फ़ैसिलो कयऊं त जंहिंजो कूड़ निकिरंदो सो ही देश छॾे वेंदो। आखिरकार राजा पक करण लाइ कंहिं चौकीदार खे मोकिलियो। थोड़ी देर खां पोइ चौकीदार अची राजा खे चयो त हे राजन, शहर ॾे माण्हू अची रहियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी राजा राणीअ खे चयो त हे राणी, मुंहिंजे राज मां निकिरी वञ। राजा जो इहो हुकुम ॿुधी राणी केतिरियूं ई दाऊं कूकू कयूं, पर महालक्ष्मी जे सराप करे राजा संदसि हिक बि न ॿुधी। अपमान करे राणीअ खे लोधे कढियाई। राणी चंद्रावती हलंदे हलंदे अची रूपनगर में पहुती। बुख ऐं उन खां व्याकुल थी कंहिं शाहूकार जे घर में वई, पर शाहूकार बि संदसि अपमान करे लोधे कढी छॾियो। राणी वरी कुंभार जे घर आई। कुंभार इन ई वक़्तु ठिकर जा थांव निहाईअ मां कढी रहियो हो, जे अधु कचा अधु पका पे निकिता। राणीअ खे ॾिसंदे ई कुंभार क्रोध विचां चयो, निभागन हिते छो आई आहे? तैं बि लोधे कढियाईंसि। उतां आई नदीअ जे किनारे ते, जीअं पाणी पीअण जी कोशिश कयाई त नदी सुकी वई। आखिरकार ना उम्मीद थी कंहिं शाहूकार जे बाग में आई। महालक्ष्मीअ जी माया करे इहो बाग बि सुकी वियो। रखवाली कंदड़ इहा हालत ॾिसी राणीअ खे लोधे कढियाई। राणी उतां सिधी आई कंहिं जोगीअ जे मड़ीअ में। इहो जोगी हिक ॾींहुं भिक्षा कंदो हो त 12 महीना खाईंदो हो। उन ॾींहुं जोगीअ खे भिक्षा मां कुझु बि न मिलियो। जोगी हैरान थी राणीअ खे चयो त निभागी, तो मुंहिंजी मिड़ीअ में पेर रखियो आहे जो मुंहिंजी इहा हालत थी आहे। राणीअ वराणी ॾिनी त हे महात्मा, मां ई हिक निभागण आहियां जो महालक्ष्मीअ जे श्राप करे हिन हालत ते पहुती आहियां। इहा ॻाल्हि ॿुधी जोगीअ खे दया आई ऐं राणीअ खे चयाईं, हे पुत्री, तूं हिते ई रही पओ, महालक्ष्मी भली कंदी। जोगीअ जी शेवा कंदे राणीअ खे बराबर 12 महीना गुज़री विया। जॾहिं बड़े महा महीने में अठी तिथ आई, इन ई ॾींहुं महालक्ष्मीअ जो पूजन करे सॻड़ो ॿधाई। महालक्ष्मीअ जे व्रत ऐं सॻड़े जे प्रभाव करे उहो बाग वरी साओ थी पियो। कुंभर जी निहाई पछी रास थी, नदी वहण लॻी। शाहूकार ॾाढो पछतायो। शाहूकार, कुंभार ऐं जेके रखवालीअ वारो हो, इन्हनि टिनी अची राणीअ खां माफ़ी घुरी। राणीअ तां हाणे कलंक लही वियो। हिकिड़े ॾींहुं राजा मांगलिक वरबट खे ऐं कुझु लश्कर साण करे शिकार ते निकितो। हलंदे हलंदे उते आयो जिते जोगीअ जी मुड़ी हुई। बुख ऐं उन खां व्याकुल थी वरबट खे चयाईं त जोगीअ जी मुड़ीअ तां पाणी भरे अच। वरबट चयो त हे राजन, अॼु महालक्ष्मीअ जो व्रत आहे। अटो, घी, खंड ॾियो त हेकार रोट पचाए अचां। वरबट जोगीअ जी मड़ीअ वटि अची रोट पचाइण लॻो। रोट बाहि में सड़ी वियो। इहो ॾिसी राणीअ खां खिल निकिरी वई। राणीअ खे खिलंदो ॾिसी वरबट खे क्रोध आयो। तंहिं ते राणीअ वराणी ॾिनसि त क्रोध न कर, राजा वटि वञी करे मखण माखी वठी अच त मां तोखे पचाए ॾियां। आज्ञा अनुसार वरबट राजा खां मखण माखी वठी अची राणीअ खे ॾिनाई। राणीअ उन मां हिकु तितुर ठाहियो।
वरबट खे ॾिनो। वरबट खणी करे इहो दितो राजा खे ॾिनई। राजा इन्हीअ मां पाण बि खाधाई ऐं सॼे लश्कर खे बि खारायो, पर तितर न खुटो। इहो ॾिसी करे राजा हैरान थी वियो। वरबट खां पुछियो त हुन ॿुधायुसि त राजन, हिकिड़ी महासुंदर स्त्री जोगीअ जी मिड़ीअ में वेठी आहे, तंहिं ठाहे ॾिनो आहे। वरबट जी इहा ॻाल्हि ॿुधी करे राजा उन्हीअ महिल जोगीअ जी मिड़ीअ में आयो, पंहिंजी स्त्रीअ खे ॾिसी हैरान थी वियो। ख़ुशीअ विचां रड़ कयईं, चंद्रावती। राणी राजा खे पंहिंजे साम्हूं ॾिसी ॾाढो ख़ुशि थी ऐं पतीअ जे चरणनि ते किरी पंहिंजी भुल बख़्शायईं। अहिड़ी तरह महालक्ष्मी जे व्रत रखण जे प्रभाव करे राणी राजा सां मिली। बोलो महालक्ष्मी माता की जय। कथा पूरी थियण खां पोइ कणिक गाह जेको असां हथ में पकड़ोसीं उहो माता जे अॻियां रखंदासीं ऐं मंत्र चवंदासीं। ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णुप्रियायै नमो नमः, ओम धन्य प्रदायै नमो नमः, ओम विश्वजनन्यै नमो नमः। कथा खां पोइ महालक्ष्मी माता जी आरती करणी आहे ऐं पोइ पलव पाईंदासीं। इन खां पोइ बांभण खे पंहिंजे इच्छा अनुसार दान करणो आहे। न्याणीअ खे प्रसाद ॾींदासीं, उन खां पोइ असां खाईंदासीं। जीअं मां ॿुधायो, सोरी सभिनी जी ई हूंदी आहे। घर जे हर हिकु भातीअ जी हिकु हिकु सोरी ठाहिबी आहे। तितर जेके आहिनि सिर्फ़ु घर जे जेंट्स जा ठहंदा आहिनि। ॿार हुजे वॾो हुजे, हिकु हिकु तितर ठाहिणो आहे। अहिड़े नमूने प्रसाद सभिनी खे विराईंदासीं। आशा कंदासीं त महालक्ष्मी माता सभिनी जे घर में अन्न धन जा भंडार भरींदी। बोलो महालक्ष्मी माता की जय। अगर आपको मेरी वीडियो पसंद आई हो तो उसे लाइक करें, मेरे चैनल को सब्सक्राइब करें।